पंहिंजावरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप से पंहिंजावरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड्स सनसनीखेज़ दिलचस्प धमाकेदार थियण वारा आहिनि। इन में तव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स मिलंदा। हिकु त दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हाणे हसीना जी घर में ई हिकु मुक़ाबिलो करण वारी अची चुकी आहे, जेका चाकर खान जी घर वारी। हसीना इन खां परेशान थी चुकी आहे। होॾां वरी सिकू सां चाकर खे मिली चुको आहे, जेका काफ़ी ॻाल्हियूं ॿुधाए चुको आहे। हाणे चाकर होॾो जाबर खे वधीक परेशानी वरितो आहे। हुन हसीना खे ॻाल्हि कई, हसीना इहा ॻाल्हि कई, तव्हां ॾिठो त इन खे कंट्रोल करिणो आहे त रुंडे खे चवणो पवंदो, रुंडे जे हथ में आहे सिकू, लेकिन रुंडो बि कंट्रोल न करे सघंदो। पोइ हीउ जेको आहे जाबर खे चई छॾी त उन खे रस्ते तां पोइ तोखे हटाइणो पवंदो। बिल्कुलु तमामु जल्द कोशिशि कंदा सिकू खे रस्ते तां हटाइण जी, लेकिन चाकर खान काफ़ी तेसी ताईं फ़ाइदो वठी वेंदो। उन खे अंदाज़ो लॻी वेंदो त सांवल वाक़ई बेगुनाह हुयो। सॼो कमु जाबर जो आहे। जेसि ताईं कंफर्म न थिए थो, जाबर खे पकिड़े नथो सघे, उहो सॼो कुझु ॿुधाइण वारो सिकू आहे। जाबर वारा जा सिकू खे अगवा कंदा या मारींदा, को न को क़दम तमामु जल्द खणण वारा आहिनि। असांखे ॾींदा इजाज़त। जे अपडेट तव्हांखे सुठी लॻे त शायदि खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हां जो पंहिंजो चैनल आहे। अल्लाह हाफ़िज़।